जाऊंगी सरकार, यहाँ अगर मैं हारी कहाँ जाऊंगी सरकार। दुनिया से मैं हारी तो आई तेरे द्वार, दुनिया से मैं हारी तो आई तेरे द्वार। यहाँ अगर मैं हारी कहाँ जाऊंगी सरकार, यहाँ अगर मैं हारी कहाँ जाऊंगी सरकार। मेरा तो क्या है मैं पहले से हारी, तुझसे ही पूछेगी दुनिया ये सारी। मेरा तो क्या है मैं तुझसे ही पूछेगी दुनिया ये सारी। तू भी नैया कैसे तेरे होते केवटहार, तेरे होते केवटहार। यहाँ अगर मैं हारी सभी चवरायो, यहाँ अगर मैं हारी कहाँ जाऊंगी सरकार। दुनिया से मैं हारी तो आई तेरे द्वार, दुनिया से मैं यहाँ अगर मैं हारी कहाँ जाऊंगी सरकार। सब कुछ लूटा बस एक लाज सकी है, तुझसे ही बाबा मेरी आश बनी है। सब कुछ लूटा बस एक लाज बची है, तुझसे ही बाबा मेरी आश बनी है। सुना है तुम सुनते हो हम जैसों की पुकार, यहाँ अगर मैं हारी कहाँ जाऊंगी सरकार। यहाँ अगर मैं हारी कहाँ जाऊंगी सरकार। दुनिया से मैं हारी तो आई तेरे द्वार, दुनिया से मैं हारी तो आई तेरे द्वार। यहाँ अगर मैं हारी कहाँ जाऊंगी सरकार, यहाँ अगर मैं हारी कहाँ जाऊंगी सरकार। बोलो गोदरी वाले घनश्याम की बड़े तमती करे, बोलो गोदरी वाले घनश्याम की जयकारा। शेरा वाली दा बोल साचे दरबार की। भजन में चयोसी दुनिया से मैं हारी तो आई तेरे द्वार, यहाँ अगर मैं हारी कहाँ जाऊंगी सरकार। जंहिंजो भी गुरु गोदरी वारो आहे, गोदरी वारो बाबा उन्हनि खे कॾहिं बि हारण न ॾींदो। पोइ बाज़ी चाहे किथां जी बि बाज़ी हुजे, दुनिया जी हुजे घर जी हुजे, बाबा कॾहिं बि हारण न ॾींदो। पर उन खां अॻु भॼन में चयोसीं भई शल रहिजी अचे, उनजे लाइ असांखे छा करिणो पवंदो, बाबा सां निभाइणो पवंदो। जीअं हाणे हिते पहुता आहियूं, मां त चवंदी आहियां शरीर पहुची वियो आहे पर मन अञा न पहुतो आहे। मन खे कंट्रोल करणु सिखणो आहे। मन चवंदो हिन सां ॻाल्हायां हुन सां ॻाल्हायां, टाइम वेस्ट करे हली वेंदा। बाक़ी जेको ज्ञान खणणु आया आहियूं मंदिर में, उहो ज्ञान न खणंदासीं। गुरुअ वटि हिकु माता आई, चईसि मां मटको खणी वेंदी आहियां नल ते, उतां सभई नल ते पाणी भरणु वेंदा आहिनि, सभिनी जा मटका भरिजी वेंदा आहिनि पर मुंहिंजो मटको भरजंदो ई न आहे। गुरु चईसि ईअं थी नथो सघे, ध्यान सां ॾिस तुंहिंजे मटके में कुझु टुंग त कान्हे। त चईसि न टुंग कान्हे। त गुरु चईसि ठीकु आहे सुभाणे मां हलंदोमांइ गॾु। त बाबा हुन सां गॾु विया हुन माता सां। छा ॾिसनि, सभु मायूं सिधा मटका वेठी रखनि नल जे हेठां, ऐं इहा माई छा वेठी करे मटके खे उबतो वेठी रखे। हाणे उबतो रखंदासीं त हलंदो, भरजंदो मटको न। तीअं ई पंहिंजी लाइफ आहे, जिते वञूं था उते सिधे मटके वांगुरु बीहो।
जीअं ॿार स्कूल वञे थो त छा करणु खपे? ॿार खे पढ़ाई करणु खपे। खेॾणु वञे थो त छा करणु खपे? खेॾणु। जिते ॻाल्हाइण जो टाइम आहे उते ॻाल्हायो, जिते भॼन जो टाइम आहे भॼन करो। अगरि इन जो उबतो वेठा करो, घर में अकेले वेही भॼन कयोसीं, मंदिर में अची ॻाल्हाए करे हली वियासीं, माना घणो छा आहे? उबतो आहे। अच्छा, गुरु हुनखे सम्झाइणु था, माता तुंहिंजो घणो छा आहे? उबतो आहे। हुनखे छा कर? चएसि थी ख़बरदार जो मुंहिंजे मटके खे हथु लॻाए। त गुरु चवनि था मां न सम्झाए सघंदुसि। हिन मटके खे पोइ सिधो कंदासीं, पहिरियों हिन माता खे सिधो करणो पवंदो। इहा माता खे सम्झ में नथो अचे उल्टो घणो छा आहे ऐं सिधो घणो छा आहे। त सत्संग में इहे ॻाल्हियूं असांखे गुरु सम्झाईंदा आहिनि, वरी वरी सम्झाईंदा आहिनि। भई डिसिप्लिन, मंदिर में अचो डिसिप्लिन रखो, पर पंहिंजे सम्झ में इहे ॻाल्हियूं न ईंदियूं आहिनि। त पहिरीं पाण खे सिधो थियणो आहे, पोइ असांजो मटको सिधो थींदो ऐं पोइ हुन में कुझु ज्ञान भरिजंदो। उन ज्ञान भरिजण मां छा थींदो? असां छा कंदा आहियूं, घर वेंदा आहियूं, कंप्लेन कंदा आहिनि सभई, भई सुम्हण वक़्तु ॾाढा वीचार ईंदा आहिनि, निंड न ईंदी आहे, थींदो आहे न सभई। सही लास्ट टाइम सोचा दीदी बि चवनि पिया, थींदो आहे सभिनी खे इहो स्ट्रेस थींदो आहे, पोइ ब्लड प्रेशर थींदो, पोइ निंड न ईंदी। छाजे करे थिए थो इहो? छाजे करे थिए थो? सोचण जे करे। सत्संग में बि अची करे सोचूं था। सत्संग में अगरि असां पूरो भॼन जे अंदरि हली वञूं, उन में एनग्रॉस थी वञूं भॼन जे अंदरि, त असांजा इहे वीचार जेको आहे, जेको दिमाग़ हले वेठो, इहो स्लोली छा थींदो? स्लो वेंदो थींदो। त इहे वीचार घटि ईंदा। सम्झो हाणे 60 वीचार वेठा अचनि हिकु मिंट में, पोइ वरी 30 ईंदा, पोइ वरी 15 ईंदा, पर ध्यानु किथे रहणो आहे? ध्यानु किथे लॻाइणो आहे? भॼन में लॻाइणो आहे। भॼन यादि पवणु खपे। कंहिंखे भॼन यादि पिया आहिनि? घणा दफ़ा ॿुधाइनि पाण, घणनि सालनि खां, 10 सालनि खां त मां ई वेठी करां ते सत्संग। 10 सालनि खां पाण ॿुध वेठा, पोइ बि पाण खे यादि छो नथा पवनि? अच्छा, केरु पढ़ाई गिला पचर अची करे तो 20 सालनि खां पोइ बि यादि आहे, फलाणी ईअं कयो, फलाणी हिन सां विड़ी हुई, फलाणी इहे शब्द चया, फलाणी ससु सां ईअं विड़ी, फलाणी निणान सां, उहो सभु यादि आहे पाण खे। पर भॼन जूं ॻाल्हियूं यादि न आहिनि, कथाऊं यादि, छो त पाण हिते जे महिल वेठा आहियूं, सिर्फ़ु शरीर वेठो आहे, मन त वेठो ई कान्हे, हिकु बि शइ अंदरि न वेठी वञे। घड़ो कीअं वेठो आहे? घड़ो उबतो वेठो आहे, घड़ो उबतो पियो आहे। उन उबते घड़े खे पहिरियों छा करिणो आहे? उन सिधे खे करण लाइ पहिरियों पाण खे, पंहिंजे मन खे छा करिणो आहे? सिधो करिणो। भई ॿिए मंगल खां अॼु सम्झो कलाक सत्संग ते आया, अधु कलाकु ॻाल्हायो, अधु कलाकु सत्संग में। हाणे ॿिए मंगल ते छा चयो? भई मां 35 मिंट सत्संग ॿुधंदुसि ऐं 25 मिंट ॻाल्हाईंदुसि। धीरे धीरे ॻाल्हाइण जो टाइम घटि करूं, सत्संग जो टाइम वधायूं ऐं बिल्कुलु बि हिते हुते ध्यानु न ॾियूं। पाण खे ईअं लॻंदो भई पासे वारी खे ख़राबु लॻंदो मां न ॻाल्हायो, पर इहे नथा सोचूं हुन पासे वारी जो बि सत्संग पाण विञायूं था। जंहिंसां बि ॻाल्हायूं था माना उन्हनि जो बि सत्संग असां विञायोसीं। त इहे उबते घड़े जी कथा हाणे यादि रखो। बोलो बाबा हरदास राम, गोदरी वारे घनश्याम की, बाबा हरदास राम। अच्छा भाई, ताड़ियों वजाए करे मंशा आंटी खे वाधायूं। एनिवर्सरी आहे मंशा आंटी जी।